पंजाब और केपी में बरसातुनि ऐं बर्फ़ पिघलण सबब सिंधु दरिया में पानी सतह में वाध थी वई आहे। गुड्डू बैराज वटि पानी जो मथां वहकिरो 1,30,561 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो आहे। बैराज जो हेठां वहकिरो 1,15,560 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो आहे। आगाह कयूं पिया इन अहम ख़बर के हवाले से पंजाब और केपी में बरसातुनि ऐं बर्फ़ पिघलण सबब सिंधु दरिया में पानी सतह में वाध थी वई आहे। अवांखे ॿुधायूं पिया गुड्डू बैराज वटि पानी जो मथां वहकिरो 1,30,561 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो, जॾहिं त बैराज जो हेठां वहकिरो 1,15,560 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो आहे। आगाह कयूं पिया अहम ख़बर के हवाले से पंजाब और केपी में बरसातुनि बाद बर्फ़ पिघलण सबब सिंधु दरिया में पानी सतह में वाध थी वई आहे। पंजाब और केपी में बरसातुनि ऐं बर्फ़ पिघलण सबब सिंधु दरिया में पानी की सतह में वाध थी वई आहे। गुड्डू बैराज वटि पानी जो मथां वहकिरो 1,30,561 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो।